खैरपुर नाथन शामा सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर कुर्बान अली बुघियो मूजिब सगा जे सॾ ते सिंधी ॿोली जागरता मुहिम के हवाले से रैली कढी वई। रैली में साफ़ी तंज़ीम के अॻवाननि उस्तादनि सास तोड़ी सिविल सोसाइटी के अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। इन मौके ते सगा शाखे इंशा के सदर डॉक्टर इमदाद कलोड़ो, अॻूणे सदर कुर्बान अली बुघियो, सगा के जनरल सेक्रेटरी नवीद कुर्बान बुघियो, अॻूणे जनरल सेक्रेटरी डॉक्टर सैयद अरबाब अली शाह, जॉइंट सेक्रेटरी बरकत अली चांडियो, सास के अॻवान साथी महबूब ज़ंगेजो, जसकम अॻवान सिविल सोसाइटी अॻवान सैयद इकराम शाह, एहसान चांडियो, अली असगर शेख ऐं ॿियनि अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंधी ॿोली तारीख़ी हैसियत रखंदड़ ॿोली आहे ऐं समूरी दुनिया की तरक्की याफ़्ता मुल्कनि में अॼु बि उतां जी माउ जी ॿोलियुनि में ही ॿारनि खे पढ़ाए पियो वञे। हुन चयो त सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। हुन सिंध में रहंदड़ सभिनी बिरादरियुनि खे अपील कई त हू घरनि में पंहिंजे ॿारनि खे सिंधी ॿोली में ॻाल्हाइण ऐं पंहिंजे दुकाननि ऐं कारोबार के हवाले से भी सिंधीअ में बोर्ड वग़ैरह लिखाइण। वधीक अॻवाननि जो चवणु हो त अॼोकी हिन रैली जो मक़सदु जेको आहे उहो आहे माण्हुनि में हिकिड़ी जागृता पैदा करणु त उहे पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कनि ऐं पंहिंजी ॿोली असांजी जेका आहे शाहूकार ॿोली आहे ऐं गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खां असीं मुतालबो था करियूं त असांजी हिन ॿोलीअ खे जेका तमामु पुराणी ऐं रिच कल्चर रखंदड़ ॿोली आहे उनखे बराए महिरबानी मुतालबो आहे त उनखे जेको आहे सो क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। ऐं सिंधी ॿोली जेका शाहूकार ॿोली आहे ऐं हू हज़ारे साल क़दीमी तारीख़ी हैसियत रखे थी, उनखे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾेई असांजे इदारनि में, असांजे स्कूलनि में, कॉलेजनि में उनखे पढ़ियो वञे, लिखियो वञे। अॼु जेको असां सिगा जी तरफ़ां रैली जागरता रैली कढी आहे उहो आहे त सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। हुकूमत पाकिस्तान खां ऐं सिंध जी हुकूमत खां सिंधी हुक्मरान ॻोल्हे खां इहा ॿियो मुतालबो कयूं था, इहा अपील बि कयूं था त असां सिंध ऐं सिंधी क़ौम जेका हज़ार सालनि जी तारीख़ रखे थी उनखे ॿोली बि आहे, सकाफ़त बि आहे, पंहिंजी कल्चर बि आहे ऐं तमामु ज़बान जेके शाहकार ॿोलियूं आहिनि उन मां सिंधी ॿोली उन मां हिकु आहे। उनखे जो क़ौमी ॿोली जी हैसियत ऑफिसनि में ऐं लिखण में, पढ़ण में, लिखाई बि वञे, पढ़ाई बि वञे। असां मुतालबो था कयूं सिंध गवर्नमेंट खां, पाकिस्तान जी गवर्नमेंट खां, वफ़ाक़ खां, त जेतोणीकि असांजी ॿोली जेका आहे उहा लिखत में आहे ऐं अल्फ़ाबेट बि आहे उनजी, ऐं लिखी बि वञे थी, पढ़ी बि वञे थी। ऐं जेका हिन चारई सूबनि में असांजी सिंधी ॿोली जेका आहे उहा ई लिखी पढ़ी वञे थी। इंशा जे अंदरि अदीब दानिशरनि तरफ़ां सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली दर्जो ॾियारण जे लाइ हिकु मुरमन एहतियाजी रैली कढी वई, जंहिंजी जसकम जी बशीर ख़ान मुकमल हिमायत करे थी। असीं मुतालबो कयूं था त सिंधी ॿोली जेका आहे असांजी अदीब ॿोली आहे, सिंध जेका धरती आहे उहा शाहूकार धरती आहे। असांजे मथां असां हिते जेके सभु दोस्त गॾु थिया आहियूं, सिंधी भाइर ऐं असांजा उस्ताद सभु पढ़ियल लिखियल आहियूं, सभु कंहिं पढ़ियल लिखियल डिपार्टमेंट सां असांजो वास्तो आहे। असांजो अचण जो मक़सदु, अॼु निकिरण जो मक़सदु इहो आहे त असां पंहिंजी सिंधी ॿोलीअ खे ज़िंदा रखे सघूं, सिंधी ॿोलीअ खे बचाए सघूं ऐं इहो ई असां जागरता, इहा ई असां सुजागी निकिता आहियूं त ख़ुदा पंहिंजे ॿारनि खे घर में सिंधी ॻाल्हायो। सिंधी ॻाल्हाइण सां गॾु उन्हनि खे लिखाई पढ़ाई सिंधी में हुजणु घुरिजे। ॿोलियूं क़ौमुनि जी सुञाणप ॿोलियूं आहिनि। सिंधी ॿोली जो जेको आहे जागरता मुहिम जेका सगा जे तरफ़ां सॼी सिंध में रखी वई आहे, जागरता मुहिम जो सुठो सवण आहे ऐं असांजो जेको आहे हुकूमत खां इहो मुतालबो आहे सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो